नाज़रीन, गुज़िरियल राति तेज़ तूफ़ान मिठियाणीअ में बि ग़रीबनि जा अझा उॾाए छॾिया। खेनि सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। हिन वक़्तु मिठियाणी मां लाइन ते मौजूदु आहे निज़ामुद्दीन मशहूरी। जी निज़ामुद्दीन, तफ़सील खां आगाह कंदा। असां मिठियाणे वेझो ॻोठ मोहम्मद इस्माइल कोरे जो में मौजूदु आहियूं त हिते राति जेको मिटी जो तेज़ तूफ़ान लॻो त उन तेज़ तूफ़ान में ॻोठ मोहम्मद इस्माइल कोरे जो रहवासी आहे त उन जो जेको केतिरो नुक़सानु थियो आहे, सॼो घर उनजो उल्हा तुल्हा सड़ी ख़तमु थी वियो आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो कहिड़ो नुक़सानु थियो आहे। हलो साईं, मुंहिंजो गुलाम रसूल कोरे जो। अच्छा, हीअ तुंहिंजे घर खे जेकी बाहि लॻी आहे इन में तुंहिंजो कहिड़ो कहिड़ो सामान ऐं कहिड़ा जेके चवनि था त बकरियूं बि सड़ी वियूं आहिनि, इहो केतिरो सामान तुंहिंजो सड़ी? साईं मुंहिंजा बकरियूं ॿ सड़ी वियूं, छेलो बकरी सड़ी वई, घर में अन्न हंध टोटल सड़ी आहे, खटूं था न बचा, घर ख़ाली करे वेठा आहियूं। अच्छा, तूं इहो छा मज़दूरी कंदो आहीं या छा कंदो आहीं तूं? साईं मिटी जी मज़दूरी करणु शुरू कंदासीं। अच्छा। ग़रीब राज आहियूं, शुरू खां वक़्तु गुज़ारींदासीं। 30 मण कणिक खे साथ सड़ी वई, छेला बकरियूं ॿ हुयूं से सड़ी वियूं, हंध खटूं सड़ी वियूं, का बि शइ घर में न बची असांजी। असां सां जेका पूरी हुकूमत असां मदद करे, असां ग़रीब यतीम आहियूं जंहिंमें को बि हाल असांजो कोन्हे हींअर। जो उन जो मौक़िफ़ आहे त मां हिकिड़ो मिटी जो मज़दूर आहियां, माना कारबी आहियां, सिरूं विझी गुज़र सफ़र कंदो आहियां ऐं मुंहिंजो जेको घर में उल्हा तुल्हा जेकी शइ हुई का बि न बची आहे, जंहिंमें कणिक बि सड़ी वई आहे, जंहिंमें खटूं बि सड़ी वियूं आहिनि, थां थिपा सभु ख़तमु थी चुका आहिनि। ऐं हिन वीचारो हीअ इन स्क्रीन साम्हूं न ॻाल्हाए सघियो त हिन जी न्याणी बि जेकी हुई उन जो बि काफ़ी हिसो जेको आहे उहो बि सड़ी चुको आहे, उहा बि तमामु सख़्तु ज़ख़्मी आहे, उहा बि इस्पताल दाख़िल कई वई आहे। हिन जो चवणु आहे बस वारनि खे, हुकूमत इन वज़ीर आला सिंध के डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ खे हीउ वीचारो मुतालबो थो करे त महिरबानी करे वस वारा सभु गॾिजी सड़जी मुंहिंजी मदद कनि त मां जीअं थां थिपा बि वठी सघां ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे ऐं पंहिंजो घर खणाए सघां। कैमरे निज़ामुद्दीन मशहूरी, काश टीवी न्यूज़, मिठियाणी।